मेरी तो असुल भी कान ठासी पर भल आखिरी चक्कर कोशिश करें था पिया जेकॾहिं रहमत मञे थी पई ऐं मैना पई शादी करें थी पीछे तो थी वैसी वाह 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 असुल असुल ढोलू तेरी जिंदगी ठा वैसी जिंदगी वो ढोलू राज कुरोलू पीछे के कुओं कोन रुले सा के कुओं न मुआ ये दोदा फोटा छा थो दिसी रहमत यो पिया देखदा तो तू कुहार दे विच केडी न सुणी ठाहुकड़ी लगसी मथो खराब थियो थई जब भंग जो कुंडो पियाए वई नहीं मैं का भंग पीती है नहीं वल मेरा को मथा खराब थे रहमत आखिरी दफा ते मैं पूछदा पिया लेकिन शादी करे सी या न तो सा शादी कनस ओ भी मां पंजी शक्ल डिठी थई मैं को पहलू ही पक्क तो मेरी तो असली कान ठासी पर मैं बत सारी किथा बैठा आने देंदा या छा कने तो असा के हां छा कंदा तू मुके बुधा बंदे छा धक न रहमत धक न नथी चवाए त वनी तो ठाव को थिंदो ठाव का दिया सोना नौजवाना ठाव कोई सोना नौजवान है मुआ वाछरा बुडी भी न थो मरे तुझे ख्याल कर मैं तेरा थीवण वाला अरे हेडे छा थीवण वाला हां छा थींदो आ तो थियण वाला अम्मा वरी थीवण वाला वदा बिरा तडे त तोखे हिते रहायूं पया हूं न त एड़ी गुड कढाए जो ए इमे में ना कोन ठासन ऐं नकी इमे मञेसन ए मल वेंदा पिया पंज मन्नण फकीर कने को तावीज़ करावा ऐं इन्हा को पिलावा पिछे मन का थोड़ा मञन खैर आज सर ॾेखार हुजे कन खोले गाल बुधी छॾे निकुर चवाई थी वरी जे मुखे हिन घर में नज़र आयो आ न त टुकर टुकर कंदी सां छो टुकर कंदीस ही कौन निकलदो इते ही रहंदो हां मैं कौन वैसा चुप थी पे मैं कौन वैसा छा जो हिते हुंदे त पादर भी खाइंदे हाणे ढोलू अज खां पो मुसा गड रहंदो हाय जन्नत असल मेरे दिल दी गाल कर छोड़ी आई दिल दी छा हां वरी कढ़ा ना शौकड़ो पैदा थी वरी हिन सा लावा लांदी छा लाऊं तो तुझी हिन छोरी सा लंदो पर रहंदो मुसा गड हाय जन्नत असल मेरे दिल दी गाल कर छोड़ी आई दिल दी गाल हलिया ढोलू हलिया तू हेडा मुझे हिस्से में थी वे तो जो हिस्सो त छा पर हिन के मां हिन गोठ में ही रहण कोन दी दस माई वडी ये दड़के में के ढोलू को न दे ढोलू राज को रोलू ये तू केड़ी गाल है छा चई हां अम्मा के धमकी तो दी खैर आज सर ॾेखार हुजे तू किया न निकरंदे निकुर बैठे समर धकना माई वडी छुड़ा छदियो मार तुम्हें समझे छा तो पढ़ के खैर आज सर ॾेखार हुजे माई गाल बुधो विच में न अचो त माने जी खाला लाया क्या से त कोहाड़ी सा टुकर तू कर रहा कि मैं मेरे हाथ चूड़ा पातल न चुप कर के भाई बड़ी गाल है तो बरे तो थी बस बरे बैठे न चल बैठे सीधी कोहाड़ी मौत में किदा हाथ करे ने आऊं चवई थी होश कर छालाई थी मिस्किन के मारी पेरटा पुट ढोलू पेरटा रन्ना थल बिगड़ गनी खखर लगा बनी खखर अन्या इते बिठो आही मुआ सफा को नक जो डाडो है डाडो हां मैं वेंता बा पर मोट में जरूर आसा ढोलू राज को रोलू तू सा केड़ी गालो खैर आज सर ॾेखार हुजे जे बरी हेडे आयो आ ना त इन्हे का वधी का हशर कंदी सां हां कोना तू कुहारी दो में को मैं वना हलो त वजाए ने ओडा कुहारी दियो में हले हां लगई सिर के मैं को कुहारी दियो वडा कारनामा क्या थई रोगो पे थो मानी खाए अठन मानुन जी त मानी थो वेले ते खाए रे सर ये जो ता जबरा जो खून थियो न उन में हथ हलार खान जो न है एड़ी साबती सां तो चई उन दी मुसाखर जे मानू नजीब के मु तवा जे गोठ में ॾिठो नजीब के किथे ॾिठो जे जगह ते खून थियो मु फैर जो आवाज ॿुधो ऐं थोरो अॻिते वियुसि त साम्हूं नजीब मिलियो इन जो मक़सद त खून मज्जू न नजीब कयो आहे मजू त इन्हनि खे स्टाफ वारे होटलनि ते ई मिलियो जेकॾहिं खून मजू करे हा त हेॾा विचा निकिरी वञे हा
इन जो मकसद त मूसा खान इहो न पियो चाहे त असांजो ऐं आलार खान जो ठाह थिए। आलार खान खे त पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदुसि, पर इन खां पहिरियों मूसा सां हिक हिकाणी करणी पवंदी ऐं हिन खे ॿुधाइणो पवंदो त बहादुर खान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे। मां बहादुर खान खां थी अचां, तव्हां हाली पुराणे ठिकाणे ते वियो। राति ताईं वापसि अची वेंदई? थी सघे थो न मोटा। पोइ असां ॻोठां थी अचूं। अमीर जीअं तव्हांजी दिलि चवे, भली तव्हां नवां सवां थी अचो। चओ त पोइ भला मां तव्हां सां गॾु हलां। अमीर तोखे तकलीफ़ कोन थो ॾियां, कमु त ख़ैर जो आहे न। कुझु ज़रूरी कमु आहे, सुभाणे ताईं मां मोटी ईंदुसि। ठीकु आहे खान, तोखे पोइ इजाज़त आहे। ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं मां मोटी अचां तव्हां ॿई पंहिंजी होशियारी सां रहिजो। हेदर हेदर हाणे ॾिसां खान त तुंहिंजा साथी कीअं था ॻोठ ताईं सही सलामत पहुचनि। छोरी मूंखे त ख़बर ई नथी पए तुंहिंजी, कॾहिं तूं सोनी जो पासो थी खणे, कॾहिं तूं मुंहिंजो पासो थी खणे। आख़िर इहो ॿुधाए त तुंहिंजे दिलि में आहे छा? सोनी सदको रे सियाणी, मां त तव्हां ॿिन्हिनि खे मिलाइण जे चकर में आहियां त जीअं हिन हवेली जो सुकून वरी मोटी अचे। मूंखे तूं इहो त ॿुधाए त तूं हवेली जी मालिकाणी आहे या दिलावर जी अॻुजाई आहे? सोनी सोनी तोखे अॻ में ॿुधायो त हीअ माई तोखां सुधरण जी न आहे, इन करे हिनखे छॾ, अॼु त पंहिंजे कमरे में वेहूं। सोनी इन्हीअ खे छॾ, मूंखे इहो ॿुधाए त छा करिणो आहे? न मां तोसां हलंदसि न मां हिन सां हलंदसि। तेसीं ताईं तव्हां ॿिन्हिनि सां न वेहंदसि जेसीं ताईं तव्हां ॿई हिकु न थी थो। सोनी तूं चईं थी त मां, पर मां तोसां कोन ॻाल्हाईंदसि। तूं ख़ुशि न थी, मुंहिंजो बि अंदरि एॾो ठरियल न आहे जो मां तोसां कचहरियूं कंदसि। त पोइ तव्हां ॿई मुंहिंजो पासो बि न वठो। ऐं हा, अॼु खां पोइ पंहिंजे लाइ पाण मानी तयारु कजो। मुंहिंजे आसरे ते का बि न वेहे ऐं न ई मां कंहिंखे कुझु करे खाराईंदसि। पघार खणे थी त तूं असांजे लाइ? पघार मूंखे तूं कान थी ॾेई। पघार मां नथी ॾियां त तोखे सोनी थी पघार ॾे? ॾिस माई, मां तुंहिंजो नालो नथी खणां। जेकॾहिं तूं हर ॻाल्हि में मुंहिंजो नालो खणंदी रहंदी त पोइ तूं छा कंदी? तूं हा तूं छा कंदी? सोनी सदको हाणे विढ़ण खे छॾियो। साईं अचे पियो, हली करे पंहिंजे कमरनि में वियो। ख़ैर अॼु छॾियां थी, हल हाणे हल तूं। तोबा अल्लाह साईं, ए मरंदो मरी वेंदियूं न, पर सुधरंदियूं कोन।
जू हमरा केरो नजीब मूसा खान जो ख़ास गार्ड पर मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त नजीब कॾहिं खां वठी पुलिस जी चमचागिरी करणु शुरू कई आहे। यार पुलिस या पादर जवाननि खे बि भाड़ियो करे था विझनि। हाणे न नजीब खे ख़तमु करणु लाज़मी आहे। असां पुलिस खां त बची सघूं था पर हिन जी मुख़बरीअ खां बची कोन था सघूं। जेकॾहिं असांखे ज़िंदह रहणो आहे न त हिन नजीब खे ख़तमु करणो पवंदो ख़तमु। नजीब खे त असांजे ॻोठ जी नाहे ख़बर आहे। पहिरियों चकर बि नजीब मुख़बरी करे चुको आहे। जंहिं टाइम बाबा ऐं असांजे मथां हमिलो थियो पहिरियों त मां ॿिए जे मथां शक कयो पर हाणे पक पइजी वई आहे त इहो ई नजीब आहे। जेसि ताईं नजीब खां बाबा जो पलाद न ठहंदुमि सुख सां न वेहंदुमि छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जूअ खां इहो कीअं थो बची सघे। हलण हितां जे माहौल मां तूं बि वाक़ुफ़ न आहे ऐं आउं बि अणॼाण आहियां। इन जे करे असां सां हकीम जो हुजणु लाज़मी आहे। बाबा साईं अल्लाह अंधो नाहे, ॾिसे ऐं सम्झे पियो। जंहिं ॾींहुं इहा ॾिसण वारी अखि पूरी मथो कूड़े टिकण करे छॾींदुसि। सम्झियसि बाबा साईं सम्झियसि। अहिड़ी सज़ा जी नौबत ईंदी ई न। अल्लाह जी हमेशह अखि खुलियल ई रहंदी। त पोइ सुबुह सां शहर निकिरी वञ ऐं हालार खान जे वकील सां ॻाल्हाए ऐं हकीम जो बंदोबस्तु करे छॾ। वकील इहो किथे मिलंदो बाबा साईं? उन जो नंबर ॾेई छॾियां थो। बाक़ी उन जो ॾस पतो तोखे उहो ॿुधाईंदो। बाबा हकीम खे छॾाइण लाज़मी आहे छा? हकीम जे हिसे जा पादर पाण मथां वसाइण चाहीं थो त? न बाबा न, एतिरी मूं में सघ न आहे। ॾींहं ॿिनि में हकीम खे छॾाए था वठो बाबा। हुकुम कयो रहिस बहादुर खान। वरी ओचितो घुराए वरितो। बालो ओ बालू। जी जी बोताड़ा साईं हुकुम सरकार। खान खे ॿुधाए त रज़ाक छा पियो चए। बाबा साईं ॻाल्हि कबी चिटी जंहिंमें भितर न मिटी। इहो सॼो कमु त नजीब जो कयल आहे। हा खान नजीब जंहिं मूंखे ऐं हालार खे वेढ़ाइण लाइ फ़ैसिले खां पोइ मुंहिंजे माण्हूअ खे मारायो। इहा त ॻाल्हि रज़ाक मूंसां कई हुई पर इन खां वधीक त कम हालार खान जो हो जेको हुन मज्जूअ खे पुलिस खां छॾायो। इन जी सज़ा हालार खे ज़रूर मिलंदी भले रुली थकिजी पए। जंहिं ॾींहुं हिन ॻोठ जो रुख कई उन ॾींहुं ख़तमु कराए छॾींदोमांसि। इन खां पहिरियां इन नजीब जो बिलो करणो आहे। नजीब जो इहो त मूं ई तव्हांखे पहिरियां बि चयो त इहे नजीब वारा सुधरण जा न आहे पर तव्हां ई उन्हनि खे हिकु मौक़ो ॾिनो सुधरण जो। मञा थो त इहा मुंहिंजी ग़लती हुई। हिकु गॾा खे इंसान सम्झी बीठुसि पर हाणे न खान न। तव्हांजे चवण खां अॻु में मां हिन नजीब जे पोयां आहियां। मां सुबुह ई वञी नजीब मथां एफआईआर दाख़िल करायां थो। इन मां को बि फ़ाइदो न। छो? इन करे रईस बहादुर खान इन करे जो इहो नजीब पुलिस जो मुख़बर आहे। मुख़बर छा? पुलिस जो मुख़बर? हा 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 इहो नजीब मुख़बर थी पुलिस जो। पुलिस नजीब मथां को बि केस दाख़िल न कंदी। मां कराईंदुसि। डीएसपी सां मिली करे नजीब मथां एफआईआर दाख़िल मां कराईंदुसि। पोइ जेकॾहिं असां नजीब खे लेटायोसीं त पुलिस जो शक तव्हां मथां। इन करे इन ॻाल्हि खे दिलि में दफ़न करे छॾ त जीअं नजीब जे खून जा छंडा तव्हां मथां न पवनि। त पोइ ठीकु आहे खाना। हेॾा मां पंहिंजा हमरा छॾिया थो ऐं हेॾा तव्हां जल्द में जल्द उन गॾह जो लाश दफ़न करणो आहे।
ढोलू राज को रोलूं पर ए रनत में को रोल छोड़िया है तो थां खबर है मैं अम्मा दा पिटियला मेरी तो असली भी कान ठैसी पर गुलाम कादर शोकू ए रन दी मैं पठान कौन देसा ढोलू ओ ढोलू तू छा कने इने माईया के हां बुधा गाल बुधो मेरा साथ देसो ढोलू तू असा जो भा आई भा तू जो साथ न ॾिनासीं त ॿियो कंहिंजो ॾिनासीं हुकुम कर छा करणो आहे ढोलू छा करणो आहे पहलू हिकड़ा वायदा करो तो मैना तो सा पूरा पूरा साथ देसो या माई मेकूत के तो था को बेवकूफ पे करे दिए ढोलू मुझा पान खेरा ने पला ते रहलन मुझा पादा भी कई वे मुखे एड़ी लठी हुई अञा तक उस पास सूरत कर अरे गुलाम कादर ढोलू मूसा खेरा घट गई है जो मां घट कंदो मास हाने मुके बुधाए त छा करणो है पीछे बुधो राम कादर शोकू तू ही बुधो ओते जो ढोलू राज कुरोलू पीछे मैं को कितबा बख्शी करें दा ना बन न यो कम कोन कंदासी रेस गोली हरण में देरी कोन कंदो अरे गुलाम कादर ये रेस दिलार खान का बची आसी न तो पुलिस घट कान कंदी एदे थपा को दुजने हो यार कुछ भी कोन थी सवे कुछ भी न रुका तो सबका दिल झलो ढोलू राज कुरोलू पीछे अस्थाई नाम किथा बैठड़े दऊं पोए पोए ठीक है ढोलू ठीक है गुलाम कादर हां ढोलू कयूं त हैदर हैदर असादी त असल भी कान ठासी पर असा ए माई दी बठान कोन देसू ढोलू राज को रोलू ते ए माई केड़ी गाल है वॾा भाई तू दा मज़ा ही निकल गई जेकर मोहब्बत दी महफिल थी वने उधर ते तो वाह वाह थी वेसी मज़ो कबो मोलू मज़ो कबो महफिलों भी कबियूं फर्स्ट क्लास महफिल थींदी बस छड़ो हाकिम खान खुश चंगो भलो थी हवेली पहुंचे महफिलूं मज़ो अची वेंदी माशाअल्लाह हेलो दिलावर खान मुझे हमरा जो कातिल मूसा खान है मूसा खान हाँ दिलावर खान हाँ नजीब के कत्ल कंदे डिठो वियो है जंहिं कत्ल कंदे डिठो वो हमरा मूसा आहे बहादुर खान फिलहाल जल्दबाजी न कजो मां मूसा खान सां मिलां थो जे पाप पाणी जो ॾिनई त ठीकु आहे जे न त पोइ मुंहिंजो साथ बि तव्हां सां हूंदो मूसा कोन मञींदो इन करे मूसा सां ॻाल्हाइण फज़ूल आहे न बहादुर खान न यार तकड़ न कजो जे मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी थो वञे त पोइ बंदूक खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे दिलावर खान इहा बि तोखे ख़बर हुअण घुर्जे त मूसा खान ऐं हालार हथियार जी ज़बान सम्झनि था हथियार जी ज़बान बहादुर खान हालार रूपोशन जो साथ ॾिनो तव्हां ॾिठो त उहो हितां तड़िजी वियो बाक़ी रहियो इहो मूसा खान इन सां विरायत न कबी मां तव्हां सां कदम कदम सां मिलाए हलंदुसि ऐं तुंहिंजे नासुर खे ख़तम कंदासीं सिर्फ़ु हिकु चक्कर मूसा खान खां मयार लाहिण ॾियो ठीकु आहे दिलावर खान मां सब्र कयां थो उहो बि सिर्फ़ु अॼोको ॾींहुं हिकु ॾींहुं न बहादुर खान 2-3 ॾींहं सब्र कर मां सुभाणे वञी मूसा खान सां मिलां थो जे ॾोहारी असांजे हवाले करे थो त ठीकु आहे न त हुनजो जीअण जंजाल करे छॾींदासीं ठीकु आहे दिलावर खान
मां तव्हांजे करे 4 ॾींहं सब्र कयां थो। जेकॾहिं उन खां पोइ बि मूंसां न मञो त मूंसां गॾु तव्हांखे बि हथियार खणणा पवंदा। पोइ इन कारीगर खे सिधो करणो पवंदो। बहादुर खान तूं मुते एतबार कर। इहो मूसा खान तोखां माफ़ी वठंदो ऐं पाप पलांद बि ॾींदो। जेॾो फ़ैसिलो कयईं ऐं जे पाप पलांद न ॾिनई त इन कारीगर नांग जी मुंडी माच थींदुसि। मां पंहिंजे पैरनि सां चिबाड़ींदोमांसि।